में खबरन अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया झुडो खां तालका झंडोमरी जा रहवासी मुल्क में तेज़ीअ सां वधंदड़ पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि ऐं आम वाह जे शयुनि जी क़ीमतुनि इज़ाफ़े ख़िलाफ़ एहतजाज कंदा रोडनि ते निकिरी आया। मीडिया सेंटर मुरीद होटल ते एहतजाजी धरणो। उन मौके ते मुज़ाहिरीन जी अॻुवानी कंदड़ पीटीआई अॻुवान इस्माइल उमरानी, अख्तर बलोच, साफ़ी सलीम उमरानी, रहीम बलोच, जाम ख़ासकेली, भुट्टो शिटो, पीरो ख़ासकेली ऐं ॿियनि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त हुकुमराननि जी ग़लति पॉलिसियुनि सबबि मुल्क में ॾींहों ॾींहुं बुख, बेरोज़गारी, बदहाली वर चढ़ंदो थो वञे। उन्हनि चयो त हिकु हफ़्ते में पेट्रोल जी क़ीमत 60 रुपया वधण हुकुमराननि जी नाकामी आहे। हुकुमराननि जी ग़लति पॉलिसियुनि सबबि मुल्क जो ग़रीब तबिको हिन वक़्तु शदीद अज़ियत नाक मरहले में गुज़री रहियो आहे। ॿिनि वक़्तनि जी मानीअ लाइ परेशान आहे। हुननि तेज़ीअ सां वधंदड़ महांगाई जी मुज़मत कंदे मुतालबो कयो त पेट्रोल समेत सभिनी शयुनि जा वधायल अघ घटाए अवाम खे रिलीफ फराहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं।